अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां ज़ारा हुसैन। सभ खां पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी ख़ासि ख़बरनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान कोरोना वायरस में वठिजी वियो। वज़ीर आज़म जी सिहत बाबति सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान तस्दीक़ करे छॾी। डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त वज़ीर आज़म जी कोरोना टेस्ट मुस्बत आई आहे। वज़ीर आज़म पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना वायरस जी पखेड़ में गैर मामूली इज़ाफ़े ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। वज़ीर आज़म जे सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना केस मुस्बत अचण जी शरह 4% मां वधी 9% ताईं पहुची वई आहे। शहरी SOPs ते सख़्ती सां अमल कनि, न त सूरत-हाल हथनि मां निकिरी वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो खे बि कोरोना जी तस्दीक़। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो कोरोना टेस्ट पॉज़िटिव अचण खां पोइ पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो। वज़ीर आज़म हाउस जे समूरनि मुलाज़िमनि वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदड़नि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सलाहकारनि जी बि कोरोना टेस्ट कराइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी ऐं मिलिट्री सेक्रेटरी समेत वज़ीर आज़म हाउस जे समूरनि मुलाज़िमनि जी बि कोरोना टेस्ट थी हुई। कराची में पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी JUP जे सरबराह अवैस नूरानी जी धार मुलाक़ात। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी PP चेयरमैन सां NA 249 ते नंढी चूंड बाबति ॻाल्हियूं कयूं ऐं नून लीग अॻवान जी हिमायत करण जी अपील कई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नून लीग अॻवाननि खे चयो त हू पार्टी सां मुशावरत बाद आगाह कंदो। इलेक्शन कमीशन में सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी जी नाअहली बाबति दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर। अली हैदर गिलानी जी वीडियो स्कैंडल ते इलेक्शन कमीशन जी बेंच 22 मार्च ते ॿुधणी कंदी। सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी संदसि पुटु अली हैदर गिलानी ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी, पेश थियण जी हिदायत। लाहौर जे दहशतगर्दी रोक अदालत मोटरवे ज़्यादती केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जवाबदार आबिद मल्ही ऐं शफ़क़त पगा खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदारनि जी मिल्कियत बि ज़ब्त करण जो हुकुम। जवाबदारनि 9 डिसेंबर 2020 ते मोटरवे ते हिकु औरत सां संदसि ॿारनि जे साम्हूं ज़्यादती कई हुई। हिंगोरजा भरिसां रसूलाबाद क़ौमी शाहराह ते रोड ते हारियल कणक मेड़ींदड़ ट्रॉलर ड्राइवर तनवीर अब्बास कार जे टक्कर में फौत। कंबर वेझो गैबी देरो रोड ते ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार अली हैदर खे खोसो फौत। हादसे खां पोइ ड्राइवर फरार, पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी छॾियो। शहदादपुर वेझो बेरानी रोड ते ॻोठ कड़ियो बचल बोदाणी में उमराणी ख़ासखेली बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो। फायरिंग में 27 वरियनि जो ग़ुलाम नबी ख़ासखेली क़तल। लठियूं, कुहाड़ियूं ऐं गोलियूं लॻण करे 2 धुरियुनि जा 11 ॼणा ज़ख़्मी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ी बिरादरी तरफ़ां सालेह पट जे सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाज जारी। कलम धणियनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा अजय कुमार जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। हैदराबाद में 2 ॾींहनि वारो 6हों हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल शुरू। इफ़्तिताह सक़ाफ़त खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी ऐं DIG शर्जील खरल कयो। वबा जे ज़माने में अदब जे उनवान ते मुज़ाकरो। मौसीक़ी जे सेशन में शाह जे रागनि कलाम ॻाए वाह कराए छॾी। मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि टेबलोस पेश कया। रोहड़ी भरिसां दबर थाणे जे हद नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल खे टक्कर। हादसे जे नतीजे में हिकु औरत फौत, 4 वरियनि जी नींगरी समेत 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। मिठी में थर बदिलींदो पाकिस्तान जे उनवान हेठि 3 ॾींहनि वारो थर रंग फेस्टिवल जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी। सक़ाफ़ती मेले में राजपूत बिरादरी जी तलवारनि ते रक़्स, उठनि ऐं घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला तक़रीबन दौरान तक़रीरी मुक़ाबलनि समेत मुख़्तलिफ़ रांदियुनि जा करतब ऐं टेबलोस पेश। शहरियुनि जी रश लॻल।